नवाजे पसंदीदा प्रोग्राम लाभ शोर सां गॾु तव्हांजे साम्हूं सोराब सुमरो हाज़िर आहे। नाज़रीन, लाभ शोर में अॼु लाइव अवां बि प्रोग्राम में शामिल थी सघो था। असां वटि अॼु हिकिड़ो अहिड़ो महिमान आयल आहे जंहिं कल्ह ताज़ी जेका मैच थी पाकिस्तान जी ऐं इंडिया जी, जेका इंडिया खां हाराई पाकिस्तानी टीम, उन ते ॾाढो ॾमिरियो वेठो आहे चाचो क्रिकेटी, ऐं हिन पंहिंजी टीवी बि घर भञी आयो आहे ताज़ी। असां वटि प्रोग्राम में आयो आहे एहतजाज रिकॉर्ड कराइण ऐं कुझु सलाहूं बि ॾियणु आयो आहे पाकिस्तान गवर्नमेंट खे ऐं क्रिकेट टीम जेका सिलेक्ट करे थी, सिलेक्टर जेके आहिनि या क्रिकेट बोर्ड आहे जेका असांजी PBC, उन्हनि खे कुझु सलाहूं ॾियणु आयो आहे। छो जो हीउ पाण बि कंहिं दौर में वॾो क्रिकेटर रहियो आहे ऐं ज़रे घटि अंडर 19 में ही रहिजी वियो हुयो, सिलेक्ट न थी सघियो। हिननि जो चवणु आहे त मां सिंधी हुयुमि, इन जे करे मूंखे सिलेक्ट न कयो वियो, न त मां अॼु हिननि खे वर्ल्ड कप खटी ॾेखारियां हा जेको ही 2019 जो हले पियो, अगरि मूंखे खणनि हा टीम में त चाचा क्रिकेट ई तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। ॾुख त सभिनी खे आहे, पूरी क़ौम खे आहे, तव्हांजे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं असां सभई। हाणे छा कजे इन जे लाइ तव्हां ॿुधायो? सही है कजे आलो ट्रू खणजे। आलो ट्रू अॻे जेके बादशाह हूंदा हुआ, जेके कंहिं दौर में बादशाह हूंदा हुआ, उहे आला ट्रूआ खणी करे, अच्छा, आले ट्रूए में माण्हुनि खे सज़ाऊं ॾींदा हुआ। आले ट्रूए खे ॾींदा बाहि, माना उहो देरि ताईं माना सड़िजी। आलो ट्रू छा हूंदो आहे? ट्रू हूंदो आहे, पतल हूंदी आहे, अच्छा, हुन में वेड़े करे सभिनी खिलाड़ियुनि खे हेॾो बाहि ॾिजे। अच्छा, सम्झे? न होगा बांस न बजेगी बांसुरी। न छा हुई हिकमत अमली सही न हुई? जॾहिं कोई मां पैदा थियो आहे, मां पंहिंजी अखियुनि सां, तव्हां बाक़ाइदे पैदा थिया हुयो? न, मां गूगल तां डाउनलोड थियो। जॾहिं मां पैदा थियो, मां कॾहिं बि पाकिस्तानी टीम हुजे, भली इमरान खान हुजे, पर मां इहे साम्हूं न ॾिठो आहे त खटियो आहे, रांदि खटी हुजे मां ताड़ी वॼाई इंडिया खां खटी। मुशरफ जो दौर हुयो, मां हिते 2500 रुपया टिकट भरे करे जेको आहे, हाणे खिलाड़ी हूंदे बि टिकट भरे करे जेको आहे, कराची में जेकी मैच थी 2006 7 में 4 में थी, उहा मां ॾिसणु वियुसि। हिते बि हारायूं, पंहिंजे घर में बि हारायूं। तारीख़ रही आहे हिकिड़ी उन्हनि जी त इंडिया खां करे न खटियो आहे पाकिस्तान, इंडिया खां कॾहिं बि न खटियो आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त ही माण्हू कहिड़ा आहिनि। हिननि ही चाचा मामा सौट मासात उहे भर्ती कया अथनि। इज़मामुल हक़ जेको आहे, उनजो भाइटो बि उन में, भाउ बि उन में, उहो ॿ डंदरा जेके फैसला पंहिंजा थोरा छॾाल अथनि। उमर अकमल ऐं खिलाड़ो अकमल, उहे त न आहिनि न त टीम में। मिसाल शोएब मलिक जो पीउ हो, उनखे बि भर्ती कंदा। शोएब मलिक जा कम ॾिठो जेको राति जो शीशा हुका पीए पियो वञी ऐं राति जो, इहे सभु इंडिया में पैसा वरिता। सम्झे? मां ये नेब खे दरख़्वास्त कयां थो, चेयरमैन नेब खे चवां थो, रुगो सियासतदाननि ऐं बिज़नेसमैननि जे कॾहिं लॻाओ। चेयरमैन नेब खे ऐं वज़ीर आज़म खे ऐं जेके PBC में वेठा आहिनि, PBC उन्हनि खे उर्दू सम्झ में, या उर्दू में चेयरमैन नेब और वज़ीर आज़म इमरान खान जो खुद खिलाड़ी है उसको, और जो PBC के जो मेम्बरान है, चेयरमैन है, और ख़ास करके मैं चेयरमैन नेब को ये कहूँगा कि भाई आप सियासतदानों और बिजनेसमैनों के तो पीछे लगे हुए हैं, और ये जो क्रिकेटर है ये बार बार ये जो हमारे को बहुत ख्वार कर रहे हैं, ये भी तो करप्शन कर रहे हैं, ये करप्शन कर रहे हैं, ये पैसे लेके, और ये अपनी टीम को हरवा रहे हैं, मुल्क का नाम बदनाम कर, हमें जलील कर रहे हैं ये। और मैं सारी रात रोया हूँ, और ये बंदे हुक्के में हुक्का बार पी रहे हैं जाके लंदन में, और ये शोएब मलिक हुक्का बार पी रहा है सारी रात, ये रोए इसलिए। क्या इसने कोई 50 क्रिकेट रन किए? इसने 0 पे आउट होके फिर हुक्का बार पी रहा है। ये अयाशी है और ये करप्शन है। चेयरमैन ने इनको कहा फौरन जैसे आए, पहले इनको गिरफ्तार करो, सारे खिलाड़ियों को इंक्वायरी बिठाएं, फिर इंक्वायरी बिठाओ और गिरफ्तार करें, और उनको गिरफ्तार करो। वज़ीर आज़म खुद खिलाड़ी है, वज़ीर आज़म ने डायरेक्शन दी है इस सरफराज को, जो स्ट्रक्चर से खिलाड़ी नहीं लग रहा, वो तो मजदूर लग रहा है, उधर ओबासियां दे रहा है, ओबासियां जमाइयां ले रहा है, हाँ उधर सोया हुआ है जैसे ग्राउंड में। भाई जोश होता है अपने मुल्क। एक तो आप देखो पूरा पाकिस्तान, जितने भी हमारे पाकिस्तान की जितनी भी ज़बानें बोली जाती है, जहाँ जहाँ पाकिस्तानी रह रहा है वो अपनी क्रिकेट की सपोर्ट कर रहा है, अपने मुल्क की, पाकिस्तान की सपोर्ट कर रहा है। एक तो वो, और दूसरे जो इंडिया के मुखालिफ लोग हैं, जो मुल्क हैं, वो भी पाकिस्तान की सपोर्ट कर रहे हैं। सबकी दिलों को आपने हरा दिया। ये तो शुक्र करो कि वहाँ पे बारिश हुई है कि 40 ओवर पे आप उन लोगों ने 304 स्कोर बनाया, 337 स्कोर बनाया, और अगर 50 होती तो वो 400 स्कोर करते, फिर तो हम और भी ख्वार हो जाते और जलील हो जाते। ये सरफराज ये लायक ही नहीं है भाई,
ये कोई कप्तान है, इसकी कोई पर्सनैलिटी है? और सरफराज की बड़ी बात यह है कि ना वो बैट्समैन है ना बॉलर है, कुछ भी नहीं है। उसको कैप्टन बना दिया। एक बाल उसने हाथ से छोड़ दिया है, कैच बिल्कुल हाथ से यूं फेंक दिया उसने। असल में थकल भी होया साईं, निंड उजागो भी होया। सही निंड हे तो मायूं था वठी वञनि, उते वञी मायूं जेको आहे गॾु साण साण पंहिंजूं ज़ालूं गोॾा कमु कंदा आहिनि हिननि जा। दादा ज़ालू तो वठी था वञनि गॾु, त उन्हनि खे इजाज़त आहे न। बाबा न इजाज़त। अॼु खां पोइ मां हिकिड़ो सीनियर क्रिकेटर जी हैसियत तव्हांखे सलाह थो ॾियां, माण्हू जेके बि खिलाड़ी हुजनि उहे शादीशुदा न हुजनि, गैर शादीशुदा हुजनि। मतिलबु कुंवारा क्रिकेटर खणनि, कुंवारा क्रिकेटर। इमरान खान जॾहिं गैर शादीशुदा हुयो तॾहिं हुन वर्ल्ड कप खटियो ऐं उन दौरान उनखे जज़्बो हुयो, जेके बि गैर शादीशुदा हूंदा हुया उहे सुठो खेॾंदा। उन्हनि जी टीम में साईं जेके उहे ॿिया बि उन शादीशुदा हुया, जावेद मियांदाद हुयो, वसीम अकरम हुयो, 92 जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कंदा, उन्हनि त टीम सां हिकिड़ो खटियो न पूरा टीम सां, पर उन टीम में सच्चाई हुई। अच्छा, इहा बि ख़बर पई आहे त जॾहिं हार खां पोइ सरफराज़ जॾहिं आउट थियो त ड्रेसिंग रूम में अची बैट उछलाए ऐं चई त टीम में ग्रुपिंग थी हले, ग्रुप बंदी थी हले। छाजी ग्रुप बंदी आहे? इंडिया में तुंहिंजा चाचा वेठा छा ग्रुप बंदी वारा, खेॾियो तूं हुननि सां स्कोर तूं नथो करे सघे, 12 ते आउट, 12 स्कोर, 12 स्कोर ते आउट ते त ग्रुप बंदी आहे। बाल ॾियण वारो तुंहिंजो पाकिस्तानी हो छा? बाल ॾियण वारो त इंडिया वारो हो न। तूं त हणी आहे न बैट, तूं त जज़्बे सां खेॾ न, खुला कम नथा कनि, इहो उबासी करे ॼण चाचे जे बिस्तर ते सुतो पियो। अच्छा, तव्हां अहिड़ो को लफ़्ज़ न कढी छॾियो, लाइव प्रोग्राम थो हले। मां को लफ़्ज़ न कंदुमि, मां कंट्रोल में आहियां, पर दिलि मुंहिंजी सड़े थी, जेको मां सॼी राति मां पंहिंजे पाण खे लफ़्ज़ कढिया। ऐं रोना आयो एतिरा इन करे तव्हां सनग्लास पाया या गाड़ियूं थी, मां शर्म खां सॼी राति जेको आहे सो ही कनि छा पिया। पोइ असगर कोस ते टीवी भञी छॾी, दुकान ते वेठो पियो, उन्हनि जी टीवी भञी छॾे, वञी कपिड़ा बि फाड़े छॾे पंहिंजा, ऐं उन्हनि कुटियो आहे जेको असगर खे गिए। पोइ माण्हू जज़्बाती थी विया, असां जज़्बाती थी विया आहियूं। खुदारा टीम में इस्लाह कयो। मां तव्हांखे इहा सलाह ॾींदुमि, मैं इमरान खान साहब को ये सलाह दूंगा, भाई पूरे पाकिस्तान के वजीर आजम हो तो 3 सिंध से उठाओ, 3 बलूचिस्तान से उठाओ खिलाड़ी, 3 जो KPK से उठाओ और 3 पंजाब से उठाओ, बल्कि 5 उठाओ पंजाब से, लेकिन पूरी पाकिस्तान की टीम बनाओ। ये ऐसी टीम, ये ग्रुप बंदी वाली टीम नहीं बनाओ भाई, तुम खुद खिलाड़ी हो और मुल्क के वजीर आजम हो। उन्हनि जो बि त चवणु न वरितऊं न, उन जेको आहे लिखियो बि हुयो, ट्वीट कयो हुए त जेकॾहिं टॉस खटियो पाकिस्तानी टीम खे मुंहिंजी सलाह आहे इहा, बिल्कुलु, त पहिरियां बैटिंग कयो। हिननि चवंदा असां हाल टॉस खटियूं, पोइ बि चवंदा असां बैटिंग न कयूं। हे जुगाड़ में हुया, अलाह करे बारिश थींदी ऐं इंडिया वारनि खे जेको आहे सो अध में असां रोकराईंदासीं। हे इन जुगाड़ में हो सरफराज़। हालांकि तव्हां ॾिठो त टीवी ते असां हिननि खे पाण जे हथनि ते एतमाद कोन्हे। जेके उते आया हुया तमाशाई, जेके ॾिसण आया क्रिकेट, उन्हनि में केॾो जोश हुयो पाकिस्तान में, ऐं इंडिया जा बि उते हुया कुझु सपोर्टर। मां साईं तव्हांखे ॿुधायां, पहिरीं ॻाल्हि त हिननि जी पाबंदी हुजे त ॿार बच्चा न वठी वञूं, अकेला वञूं। ॾिस न, शोएब मलिक सानिया मिर्ज़ा साहिबा खे वठी वियो, मोबाइल फोन बि खसे छॾनि उन्हनि खां, हुका ॿार ते वञी वेठा आहिनि, तूं उन कहिड़ी पग खटे या जो पोइ वञी वेठो आहे। उहो साईं भाभी सानिया मिर्ज़ा जो चवणु हुयो त असां डिनर करण वियासीं, भली डिनर करे त हुको हुते भला केरु खणी आयो? ॿार बि गॾु हुयो, चऊं असां छा जो ॿार अथनि छा जो गॾु? नंढो ॿार बि हिकिड़ो गॾु, जॾहिं त उतां हुका बार में ॿारनि जी अचण ते पाबंदी आहे। ॾिस त मसइलो इहो आहे त पहिरीं ॻाल्हि त बाबा हिननि जूं मोबाइलूं खसी वञनि, ऐं हिननि जो जेको आहे हिननि जी फैमिली गॾु न हुजे, सिर्फ़ु मुल्क लाइ खेॾो। तव्हांखे छा थो लॻे त इहो मैच फिक्सिंग जो को चक्कर हुयो छा? साईं मां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असल में छा आहे, जीअं हिकिड़ो पहलवान जी ॻाल्हि कंदा आहिनि त पहलवान रोज़ु मल खटे ईंदो। अच्छा, हुनखे ज़ाल चवंदी तूं न मां या मल खटी आहे, जॾहिं बि अचे त मल खटे आयो आहियां अॼु, ज़ाल चवंदी तूं न या मां खटी आहे। हिकिड़े ॾींहुं ईअं थियो त हो भला पहलवान परेशान करे तूं कीअं खटी आहे, विड़ा मां तो विड़ा मां तूं कीअं खटे घर में ॿुधाईंदोमांइ। हिकिड़े ॾींहुं छा थियो, जीअं मुड़ुसु आयो त मानी खे चई ॾाढी परेशानी थी आहे, सॼो ॾींहुं असांजा ॿार परेशान हुआ, बुख ते मेरे आटो बि कोन्हे कुझु, सॼी राति हुनखे निंड न आई, टेंशन में। सुबुह जो जीअं हुनखे संदरे मथु विझे त इहो टेंशन त घर में अटो कोन्हे, ॿार बुख मरी आहे, मतिलबु मूंखे कटणी आहे, ऐं हाराए वई। इन जे लाइ जेको आहे सो ज़ाल वॾो टेंशन हूंदी आहे, ज़ाल साण हुजे ई न, जेकॾहिं ज़ाल हुजे बि वरी इंडियन त पोइ अञा वॾो टेंशन, अञा टेंशन आहे न, हुनखे ज़ीरो ते हाराए थो। उहा सिधो सो चवंदी आहे त मां इंडिया खे सपोर्ट कंदी, बिल्कुलु इंडिया लाइ त इंडिया खे सपोर्ट कंदी, उहो दिलि जी ॻाल्हि आहे। ईअं त हाणे असांजा खोड़ पाकिस्तानी आहिनि जेके इंडिया जे खिलाड़ी खे पसंदि कंदा आहिनि, इंडिया जा खोड़ माण्हू आहिनि बाशिंदा जेके पाकिस्तानी खिलाड़ियुनि खे पसंदि कंदा आहिनि, इहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। शाहिद अफरीदी खे जेके पसंदि कंदा आहिनि, इंडिया में तमामु घणा माण्हू पसंदि कंदा आहिनि,
इमरान खान खे पसंदि कंदा, जावेद मियांदाद जावेद मियांदाद, वसीम अकरम साहब खे पसंद कंदा। पर अच्छा लाइव कॉल ते ॾिसूं था असां जी, कहिड़ा कोई तव्हां पर ॻाल्हायो सरफराज़ जेको आहे उहो कप्तानी जे लाइक़ु न आहे, हुनजी पर्सनैलिटी ॿुधाए थी त इहो लाइक़ु न आहे। उन तव्हांखे धोखो ॾेई छॾियो आहे। कर लाइव कॉल ते ॾिसूं था कहिड़ा। जी अस्सलाम वालेकुम। हेलो जी, केरु आहे असांखे लाइव शोर में? कॉल ड्रॉप थी वई शायदि। तमामु घणा माण्हू आहिनि जेके सभु, को चाचे जो पुटु, को मामे जो पुटु, खिलाड़ियुनि जी सिफारिश ते, कंहिं जेको आहे मिनिस्टर जी सिफारिश ते, बाबा पंहिंजो मेरिट ते हलो। हिते बि के अहिड़ा माण्हू आहिनि जेके वरी इंडिया टीम खे सपोर्ट कनि था। थोड़ा आहिनि इहे। हाँ? शांति रखो, शांति, धीरज रखो। जीत गए हम। जीत गया। इंडिया जो सपोर्टर आहे नहीं। नासण में जांगरी हुई तो मैं तो ये काकड़े में निकली गई। इंडियन टीम जो सपोर्टर आहे। सपोर्टर आहे इंडियन टीम जो। असांखे सभिनी ते कवर आहे इंडियन टीम जे, केर भी सपोर्टर हुजे। तो किसको बिठाया है तुमने? किसको बिठाया तुमने? तुम्हारे बाप को बिठाया है तुमने। शांति रखो, शुक्र करो के जीत गया। वो चए तो शांति रखो, शांति को नालो आहे तव्हां वटि आहे। शांति रखो, शांति पिणे जी ते शांति आहे। तव्हांजे खानदान में आहे का शांति नालो? न न, असांजे खानदान में मुंहिंजे त करो बगीची कपे हुजां। वो चए कि पंहिंजी शांति शायदि जनो तव्हां पाण वटि रखो। शांति रखो, शांति रखो। हे अॼु ख़ुशि आहे ॾाढो। बस अहिड़ा माण्हू मारा ॾिस, जहिड़ो कुओ डर मां भॼी आयो। ये क्या बोल रहा है? क्या बोल रहा है? तुम्हारे मुंह में तवा मल रहा है। तवा क्या है? थोबी है, दागी है, रोटी जीत पकती गए है। हम, जीत गया। हाँ, जीत गया हम। असांजे खिलाड़ियुनि जो जेको आहे हिन सिहत ते बि हे ख़ुशि थो थिए ॾिसो न। साईं ॾिसो त माण्हू असां ते खिलण वारा घणा आहिनि। असांजे मां चवां त बांग्लादेश जी टीम जेकी आहे न, छेड़े थो या तव्हांखे। ॾिसो अहिड़ा माण्हू बि तव्हांखे छेड़े था वञनि। माना मैच हाराइण जे करे तव्हांखे अहिड़ा माण्हू बि छेड़े था वञनि। बांग्लादेश जी टीम जा माण्हू असां ते खिलनि था। अफगानिस्तान जिन जा ही उस्ताद रहिया, उहे असांजे मथां अॼु खिलनि था। उहे असांखे क्रॉस करे विया खिलाड़ी। असां वारे खिलाड़ी खे जॻनि में साह कोन्हे, बीह नथा सघनि, कैच नथा करे सघनि। हा, उते आस पियो वञे बीठो सरफराज़, ईअं माना उबासी को ॾे बीठो। पूरी क्रिकेट दुनिया तोखे ॾिसे थी पई, हेतिरियूं कैमरा लॻल आहिनि, कुझु बि हुजे। मां तव्हांखे ॿुधायां साईं, ग्राउंड ते मुल्क जी जहिड़ी माण्हू ॻाल्हि हूंदी आहे, मुल्क दाव ते लॻल हूंदो आहे, सॼा माण्हू तव्हांखे वॉच कनि था। ग्राउंड में खिलाड़ी ग्राउंड में मरी वेंदा आहिनि। हा, भली जा उजागनि में हुजनि, केतिरा केतिरा फुटबॉल मैच जे दौरान त अटैक थी वेंदो आहे। अटैक थींदो, उते किरी पवंदा आहिनि, मरी वेंदा आहिनि। उहे जज़्बे जोश में खेॾंदा आहिनि। तव्हांखे हया शर्म न आहे? तव्हां हिते अचो त तव्हांखे असां गुल पारायूं। न, उते तमाशा हुननि घणी कई आहे सोशल मीडिया ते वीडियो ॾिसी वापसि अचनि पिया त माण्हू ॾाढियूं लानतूं विझनि पिया हुननि। साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, ही माण्हू वर्ल्ड कप न खटिना, पर इंडिया को टीम खटिना। इंडिया को क्रिकेट खटिना, ऐं वर्ल्ड कप असांखे न घुरिजे। तव्हां असांजो वर्ल्ड कप इहो अॼु विञायो, कल्ह जेको आहे सॼनि माण्हुनि खे तव्हां परेशान करे छॾियो। पूरी क़ौम जूं अखियूं हुयूं माना त यार इंडिया खां खटियो। भली तव्हां फाइनल त ॾिस, बादशाहनि वांगुरु उते क्रिकेट टीम खे पूरी खे वठी आया। इहो तव्हां ॾिठो वॾो प्रोटोकॉल घोड़नि ते हिननि ते जेको आहे उहो वठी आया। हिन मां साबित थिए थो इज़त रास न आहे असांजी पाकिस्तान टीम खे। हिननि खे बाबा इहे कुटींदा अचो हेठनि सां, कैदियुनि खे नाड़ पाइजे ईअं केतिरे साईं खे कुटींदा अचो हेठनि सां, हथकड़ी लॻल हुजनि, ऐं पोइ हथकड़ी छॾियो न। ऐं ख़बर अथनि जी पघारूं कहिड़ी कहिड़ी वॾियूं। हिननि खे सभिनी खे जेको आहे सज़ा हुजे, भाउ सज़ा मौत आहे तव्हांखे। हे क्रिकेट खटणी अथव, ऐं हथकड़ी लॻल, ॿार पुलिस बीठी हुजे पहुच, जे निकिरंदो तव्हां गिरफ़्तार कंदासीं वरी। ऐं लखनि माना किरोड़नि में कमाइनि था, कमर्शियल अलॻि था कनि, स्पॉन्सर थियल आहिनि कंपनीज़ जा मुख़्तलिफ़। बाबा माण्हू ॿुधाइनि पिया त टेंशन कहिड़ो आहे जो नेट में बि हुयो त शाहिद आफ़रीदी दुनिया जो अमीर तरीन माण्हू आहे, अमीर तरीन माण्हुनि में नालो अचे थो 3-4 में। हाणे ॿुधायो त क्रिकेटनि जी एॾी हो आहे, एॾो पैसो आहे। हिन जो त सॼो ध्यानु रांदि ते हुजणु खपे, जॾहिं हिननि खे को टेंशन बि न आहे हर क़िस्म जो। न को हुनजे घर जो अटो खुटल आहे, न को हुनजी बिजली कटियल आहे घर जी, ॻाल्हि आहे न को गैस जो मसइलो तव्हांखे आहे। पूरी हुकूमत वज़ीर आज़म तव्हांखे फ़ोन था कनि, पाणी बि इंटरनेशनल पीअंदा आहिनि साईं, मिनरल वाटर। तव्हांखे अलाए कहिड़ा कहिड़ा माण्हू वॾा जज जनरल तव्हांखे जेको आहे फ़ोन करे मुबारकूं ॾियनि था। तव्हां पोइ बि असांखे धोखो ॾियो, असांजूं दिलियूं टोड़ियो। असां हे शर्टूं पैसनि सां वरितियूं, मुफ़्त में न वरितियूं। शर्ट बि झंडा हली वेठा, पुरानी पाती वेठा। कल्ह असां मोहन खे सॼे खे पंहिंजे खे झंडा ठाहिया, असांजे ॿारनि असांजी माइनि मोहन ते झंडा ठाहिया। तव्हां असांखे ख़्वार करे छॾियो मुआशिरे में। सरफराज़ जीतेगा, धूड़ जीतेगा सरफराज़।
मां चवां थो असांजी इज़त हिन में हाणे हिननि खे मोटाए करे हिते जेल में अञा चवनि था त 4 मैचिस आहिनि जिन मां 2 हिननि खे कीअं बि करे खटणियूं चइनि मैचनि में 3 त हारायूं उहा बि शुक्र करे जो 3 पॉइंट मिली हुनखे बरसाति जे करे। अच्छा मिकी आर्थर जेको आहे हिननि जो कोच मिकी उन्हनि सां बि को बीमारी थी पई अथनि उनखे अची करे चयूं त टीम में ग्रुपिंग थी हले बेट चलाए करे ग्रुपिंग चल रही मिकी आर्थर उनखे सिंधीअ में चयो त हली पाण न सघो लखलाल गोॾनि ते इहो आहे न हले पाण न लखलाल त गोॾनि ते आहे तूं त जॾहिं 0 ते आउट थिया तूं 12 स्कोर कयो आहे शोएब मलिक 0 ते आउट थी विया पोइ हेॾा प्रोटोकॉल हेॾियूं तव्हांखे इज़तूं हे तव्हांखे मां होटल ते रहियो 5 स्टार होटल ते रहिया पूरे मुल्क जो तव्हांजे मथां जेको आहे ख़र्चो थियल आहे हिते असांजी आवाम बुख थी मरे पई तव्हां हुते अयाशियूं कयो हुनजे बावजूदि तव्हां खेॾी न सघो उबासियूं ॾियो था बीह करे शुरूआती ओवर्स जेके हुया उहे आमिर खे ॾिनऊं त जीअं इहो कुझु 2-3 खिलाड़ी आउट करे उहे बि न आउट करे सघो बाबा इहे सॼा ॿधल हुया इन्हनि पेशावर तां इंक्वायरी कयो इंडिया जी जेकी जेको आहे सो क्रिकेट हाराई आहे इंडिया को इन में करप्शन थी आहे शोएब मलिक इज़ाल समेत वञी हुका बार वञी करे तूं हुका पई इहा ॻाल्हि तव्हां एहसान मानी खे चओ न उर्दू में एहसान मानी साहब इनकी इंक्वायरी कराओ ये सारे खिलाड़ी निकालो जितने भी आए कुछ खिलाड़ियों को तो जेल में डालो और फिर इंक्वायरी करो इधर तो आप बिजनेसमैन सियासतदानों को पहले जेल में डालते फिर इंक्वायरी करते हो तो खिलाड़ियों को भी जेल में डालो और फिर इंक्वायरी करो तो भाई ये कैसे आपने कैच ड्रॉप किया कैसे आप उबासियां दे रहे थे उधर कैसे आप हुक्का बार पी रहे थे तव्हां मिकी आर्थर जेको कोच रखियो आहे हुनजी कहिड़ी वॾी फीस आहे डॉलर्स में उनखे इंग्लिश में तव्हां हुनखे मैसेज ॾियो कोच खे हाँ माय ब्रदर मिकी क्या नाम है मिकी आर्थर यू आर ग्रेट पर्सन आई हैव रिक्वेस्ट वन रिक्वेस्ट दिस इज द टीम इन सरफराज 11 पाकिस्तान कमिंग माशाल्लाह गोइंग इज द जेल इंशाल्लाह न उन्हनि खे तव्हां टिप्स ॾियो न कुझु त उन्हनि कुझु ॿुधायो त कीअं खेॾो हाणे ईंदड़ चेन में मां कहिड़ा ॾिया मां अंग्रेज़ी अचे कोन थी न त अहिड़ा टिप्स ॾिया असांखे यादि रखे अच्छा तव्हां अंडर 19 में बि सिलेक्ट न थी सघिया हुआ तमामु सही असां त धोखा कया हुआ अच्छा असां त वॾा धोखा कया हुआ न त असां खेॾो आहे त असां मुल्क जे लाइ खेॾंदा आहियूं असां जॾहिं बि खेॾियासीं पंहिंजे शहर जे लाइ असां नंढियूं नंढियूं सिटियूं हुयूं शहर असां उन्हनि जे लाइ खेॾंदासीं पंहिंजे शहर जो नालो रोशन कयो माण्हू असांखे खणी कुलनि ते घुमाईंदा कप खणी ईंदा हुआ हा मुजाहिद सोलंकी सां बि ईअं थियो न उहो बि अंडर 19 में सिलेक्ट थियो न थी सघियो आख़िर में हुन वीचारे पंहिंजी ड्रेस ई साड़ी छॾी किट पूरी साड़ी ऐं अॼु जेको आहे सो स्पोर्ट्स जेको आहे सो एनालाइसिस थी वेठो आहे हाणे बि छोकिरो हिकिड़ो दादू जेको आहे सो थियो आहे अहिड़ा खड़ो छोकिरा नौजवाननि खे आणियो जंहिंजी जॻहूं कमु त वाह रियाज़ आहे इहे वाह रियाज़ रुगो कद कया हसन अली जेको ॾिसो आमिर माना इहे कंहिं कम जा न रहिया आहिनि हिननि खां कहिड़ो कमु वठिजे ॿियो हिननि खे गाबा चारायो हिननि को कुतिर करायो हिननि खां रोबियूं लापारा करायो कमर्शियल त कंदा हुन में लखे करोड़ रुपया था वठनि कमर्शियल मां कमाइनि था हे बसि फसल बटेरा आहिनि बाबा हे रुगो अची पंहिंजे टीवीअ ते नालो रोशन करे बाबा स्टार थी वियासीं असां उन खां पोइ वरी हटी था वञनि ॿिनि ॾींहंनि मतिलबु ॾिसण में अचे न त यार टीम वाक़ई महिनत कई पाण न खटी सघिया या हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे हिननि महिनत ई न कई नज़र पियो कुझु बि ऐं अॻे चवंदा हुया त तुम जीतो या हारो हमें तुमसे प्यार है हाणे वरी माण्हू चवंदा हुनखे त तुम जीतो या हारो हमें तुमसे कोई न सरोकार है बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त उहो टीम में सचाई हूंदी जावेद मियां दाद वारा अनवर कहिड़ो हूंदो पंहिंजो सईद अनवर हुयो रमीज़ राजा मोहम्मद यूसुफ हुयो या ये वकार वारा ये यूनिस मलिक वारा सरफराज नवाज हुयो ये सरफराज नवाज वारा वसीम राजा वारा ये तमामु वॾा खिलाड़ी वसीम अकरम रमीज़ राजा खे मिलाए वियो था हा वसीम अकरम अलॻि आहे रमीज़ राजा अलॻि हा ये वसीम सिकंदर बख्त वारा हा ये वॾा सीनियर खिलाड़ी था इहे बाक़ाइदे नज़र ईंदो त खेॾनि था मुल्क जे लाइ मुल्क नज़र ईंदो त मुल्क जे लाइ खेॾनि था हीअ ईअं पियो लॻे त मुखालिफ़ मुल्क लाइ पिया खेॾनि सम्झ में न पियो अचे बहरहाल तव्हां थोरा थधा थियो तव्हां पाणी ब्रेक वठी वठूं मुल्क जो मसइलो लॻो पिया ॿाराणी रांदि आहे जी नाज़रीन वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो मिलूं था ब्रेक खां सरफराज जो बि बूथ आहे इन्हनि खे खणी था अचो इन्हनि खे असांजा हिते माइट हिननि खां गाबा चाराईंदा तव्हां हिननि खां मज़दूरियूं करायो कुलाई जंहिंजा कमु था उबासी ॾियनि था 451 माण्हू ॾिसंदा साईं तव्हांखे ॾिस त सही माण्हू ज़ाहिर माण्हू परेशान थी विया हल 474 माण्हू ॾिसंदा साईं तव्हांखे
465 थी विया। मुनवर अली शर सिंध मां खिलाड़ी छो नथा खया वञनि। वो 473 माण्हू ॾिसण था। ॾिसो न। माण्हू मुख़्तलिफ़ मुस्तफ़ा मल्हा बि ॾिसे थो हेॾो साईं असांजो। वाह 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 सही वाह वाह अल्लाह से याद थी छा कयूं। फ्राम नारो खैरपुर मीरस खां अब्दुल वहीद ॾिसे थो। ओके हेलो वापसि अचूं छा? हेलो हाँ अचे तो सवेर कौन आया? जी नाज़रीन 475 जी ॻाल्हायां पियो। जी जी अली गुल ॻाल्हायो आहे थोरो जी जी क्रिकेट अस्सलाम वालेकुम। वालेकुम खुशाल अचे थो हाणे लाइव कॉल जो। अब अलीगुल मला तो ॻाल्हायां पोइ वरी थोरी देरि में असां अचूं था लाइव। ब्रेक ते हूं हाली थोरो बीह रहो। ब्रेक ते आहियूं। ब्रेक वरिती आहे दोस्तो। ऐं तसवुर पहिरियां टास खटी उहे टास खटण खां पोइ हिननि फील्डिंग जो फ़ैसिलो कयो। फ़ैसिलो हुननि जे हाराइण जो सबबु बणियो। तसवुर अली थो चए। एहसान मजीद फ्राम खैरपुर अली रज़ा गोपांग 490 माण्हू हिन ॾिसी रहिया आहिनि 494। ऐं दोस्तो तव्हां पंहिंजा कमेंट्स बि ॾेई सघो था हिते जेको पाकिस्तानी टीम मैच हाराई आहे इंडिया खां। नपर कामरान ग़ुलाम यासीन पवर पंहिंजा कमेंट्स बि ॾेई सघो था। चाचा क्रिकेट ई जेको असां वटि वेठो आहे हिते इहो वॾो ॾमिरियो वेठो आहे तपियो वेठो आहे बाक़ाइदे टीम ते चए थो त हिननि खे आले ट्रूह में विझी करे ऐं बाहि ॾियो ट्रूह खे। जी दोस्त चवंदा त सिंध जी हिकिड़ी अलॻि टीम हुजणु खपे। हे पाकिस्तान जी टीम न आहे चए पंजाब जी टीम आहे चवंदा। अदील हसन तुनियो चए थो सी नथी हले छा। जी स्टैंड बाय स्टैंड बाय आज रख बस रही 494 लाइट थी अचे मथां। हेलो स्टैंड बाय जी जी बस सही है 455 माण्हू ॾिसो। हाय बगड़ी जी आऊं छा कयूं जिन असांजा मैट खिलाड़ी वाजू विड़ाऊं हे छो जे रख मजबूर आहियूं। नथा खणनि चाची खुद वारे पुट खे न त इहे बाक़ाइदे किला कढी ऐं ईअं बाल खे हणनि हा। बसि बसि पैसो घुरिजे हिननि खे ॿियो कुझु बि न आहे। हा प्रोग्राम अॼु ख़तम थिए त इहो आगे जेको शो जो हा ॾेई था छॾनि। इहो नाला जेके ॾिना जी 30 सेकेंड 30 सेकेंड